नाज़रीन मेरान टीवी न्यूज़ में आवाया सायरा सुमरो मां फराशा। सबका बेरी का नज़र हेडलाइन ते। बानी पीटीआई जी भेण अलीमा ख़ान डील वारनि ख़बरुनि खे रद्द करे छॾियो। अलीमा ख़ान चयो आहे त बानी पीटीआई जो पैगाम आहे त उहो मरी वेंदो पर झुकंदो न। हुन सां सभिनी नाइंसाफ़ी कई आहे। असां अल्टीमेटम ॾेई रहिया आहियूं त बसि हाणे घणो थियो, न रुॻो बानी पीटीआई जो इलाज पर खेसि आज़ादु कयो वञे। पंहिंजे बयान में अलीमा ख़ान वधीक चयो आहे त ॼाणे वाणे बानी पीटीआई जी अखि ज़ाया करण जी कोशिश कई पई वञे। पीटीआई बानी मूजिबि हूअ 3 महीननि खां हिकु अखि खां न पियो ॾिसे। बानी जेल सुप्रीडेंट ख़िलाफ़ केस दाख़िल करण जी हिदायत कई आहे। सोशल मीडिया ते डील जूं कूड़ियूं ख़बरूं हली रहियूं आहिनि। सुप्रीम कोर्ट बानी पीटीआई खे ज़ाती डॉक्टरनि ताईं पहुच जो हुकुम ॾेई छॾियो। पुटनि सां राब्ते लाइ टेलीफोनिक सहूलियत फ़राहम करण जो बि हुकुम। चीफ जस्टिस यहया आफरीदी चयो आहे त हुकूमत सुठे मूड में आहे। बानी पीटीआई खे ॿारनि सां राब्ते लाइ टेलीफोन जी सहूलियत मिलणु घुर्जे। हू हिन वक़्तु स्टेट कस्टडीअ में आहे। हुन समेत समूरनि कैदियुनि खे हिकु जहिड़ियूं सहूलियतूं मिलणु घुर्जनि। चीफ जस्टिस पंहिंजे रिमार्क्स में वधीक चयो आहे त उहो न चवंदासीं त बानी पीटीआई खे वधीक सहूलियतूं ॾिनियूं वञनि। समूरनि कैदियुनि सां हिकु जहिड़ो सलूक थियणु घुर्जे। बांग्लादेश में शेख हसीना वाजिद जी हुकूमत जो तख़्तो ऊंधो करण बैदि पहिरियों भेरो आम चूंडूं 50 पार्टियुनि हिसो वरितो। बीएनपी ऐं जमात इस्लामी विच में मुक़ाबिलो। 300 पार्लियामानी सीटुनि ते इलेक्शन लाइ थियल पोलिंग मुक़रर वक़्त ते ख़तम। अॻूणे वज़ीर आज़म ख़ालिदा ज़िया जो पुटु तारिक रहमान बांग्लादेश नेशनलिस्ट पार्टी तरफ़ां वज़ीर आज़म जो उम्मीदवार जमात इस्लामी शफ़ीकुर रहमान खे वज़ीर आज़म जे उहिदे लाइ नामज़द करे छॾियो। सिंध हुकूमत पारां फायर सेफ्टी क़ानूननि जी भञकड़ी कंदड़ हाई रिस्क इमारतुनि खे सील करण जो फ़ैसिलो। चीफ सेक्रेटरी सिंध आसिफ हैदर शाह जी सदारत हेठि इजलास। सूबे अंदरि फायर सेफ्टी सूरतहाल जो जाइज़ो। चीफ सेक्रेटरी सिंध सैयद आसिफ हैदर शाह चयो आहे त सूबे में 899 इमारतुनि खे हाई रिस्क करार ॾिनो वियो आहे, जेके इंसानी जानियुनि ऐं मिल्कियतुनि लाइ संगीन ख़तरो आहिनि। मीडियम में लो रिस्क इमारतुनि खे फौरी तौर सुधारण लाइ क़दम खणण जा हुकुम ॾिना विया आहिनि। कंहिं बि क़िस्म जी लापरवाही बर्दाश्त न कई वेंदी। ख़ातून अवल आसफा भुट्टो ज़रदारी चयो आहे त घर बुनियादी हक़ आहे जेको पीपीए जे वाइदे अटे लटे ऐं अझे में शामिल आहे। ख़िते में लखें माण्हू मौसमियाती तब्दीलियुनि ऐं समाजी चैलेंजनि सबबि मुतासिर आहिनि। ॿोॾ, तूफ़ान, ज़िलज़िला ऐं शदीद गर्मी माण्हुनि मथां दबाउ वधाइनि पिया। कराची में एशियन पैसिफिक शेल्टर एंड सेटलमेंट फॉर्म जे इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे आसफा भुट्टो ज़रदारी वधीक चयो आहे त सिंध में सिंध पीपुल्स हाउस फॉर फ्लड अफेक्टीज़ प्रोग्राम शुरू कयो वियो आहे। हीउ मनसूबो 15 मिलियन माण्हुनि खे फ़ाइदो पहुचाए रहियो आहे। तक़रीब खे ख़िताब कंदे वरी वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त सिंध में ॿोॾ मुतासिरनि खे रिकॉर्ड मुदे में घर तामीर करे ॾिना आहिनि। उन सां सिंध दुनिया जो ध्यानु छिकायो। सॼी दुनिया मां माण्हू मनसूबे जी वसियत ऐं असर ॾिसण आया। टंडे भागे में क़ौमी अवामी तहरीक जो मोहब्बत सिंध मार्च सवें माण्हू शरीक अयास लतीफ़ फलीज जी अॻवानी में दरिया ते धाड़े ज़मीनुनि ते कब्ज़े ऐं वसीलनि जी फुर लुट ख़िलाफ़ मार्च कयो वियो। मेड़ाके खे ख़िताब कंदे अयास लतीफ़ फलीज चयो आहे त सिंधु दरिया ते कंहिं बि सूरत में धाड़ो बर्दाश्त न कंदासीं। वज़ीर आज़म तकरारी कैनालनि जे मनसूबनि खे ॿीहर जियाण जी कोशिश पियो करे। तकरारी मनसूबा ख़तम ऐं वसीलनि जी फुर लुट बंदि न थी त ॿीहर एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। बोज़दार वॾा वेझो नींगर जो फाओ खाधल लाश हथ, पीउ मथां क़तल जो इल्ज़ाम। ॻोठ में 14 वरनि जे ज़ाहिर शर पारां मुबैना तौर आबखात। औरत पटूल शर इल्ज़ाम हयो आहे त पुट खे पंहिंजे ई पीउ नज़र शर क़तल कयो आहे। इल्ज़ाम हेठि आयल नज़र शर जो चवणु आहे त पुट वटसि रहंदो हुयो, हुन ख़ुदकुशी कई आहे। इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजा जामशोर में खाना बदोश औरत सबरीन पठान जे क़तल वाक़े जी जाच लाइ कमेटी जोड़े छॾी। डीआईजी हैदराबाद जी सरबराही में कमेटी क़ाइमु। 15 ॾींहं अंदरि रिपोर्ट ॾियण जी हिदायत। घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजा चयो आहे त वाक़े जी जाच करे मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वेंदो। कपिड़ो विकिणंदड़ औरत खे अगवा ऐं इज्तमाही ज़्यादती बाबति तशदुद करे क़तल कयो वियो हो।
मटियारी में मैराथन रेस वॾे अंग में नौजवान एथलीट्स की शिरकत। डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद यूसुफ शेख की अॻुवाणी में 1.5 किलोमीटर रेस रूपचंद पहिरीं, मोहम्मद मंगरियो ॿी ऐं नजम अली टीं पोज़ीशन माणी। डीसी मटियारी चयो आहे त मैराथन रेस जो मक़सदु नौजवाननि खे सिहतमंद ऐं मुसबित सरगर्मियुनि ॾांहुं राग़िब करणु, दहशतगर्दी ऐं इंतिहा पसंदी जहिड़नि मनफ़ी लाड़नि खां परे रखणु आहे।